अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लाड़ वेब टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां शफी मोहम्मद। सब खां पहिरियां हेडलाइन। N230 ते GDA उम्मीदवार डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा कामयाब थी वई। पीपल्स पार्टी उम्मीदवार हाजी गुलाम रसूल चांडियो खे 997 वोटनि तां शिकस्त ॾिनी आहे। N230 ते ॿीहर वोटनि जी ॻणप में डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जीत हासिल कई आहे। मिर्ज़ा ग्रुप जे कारकुननि जो बदीन में झुमरियूं ऐं जीत जो जश्न मल्हायो वियो। ऑल पाकिस्तान बार जा इतिहाद पारां मुंदार बार जो ते कातिलाना हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण खिलाफ़ कुर्बान वफ़ा सनी बार जो जी अॻवानी में शहदाद कोट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। तालके कलोई जे बेसिक हेल्थ सेंटर में अमले जी मुबैना गिफ़लत सबब वीएम दौरान औरत फौत। अमले ते गिफ़लत साबित थियण ते 2 LHVs नर्सुनि खे हटायो वियो आहे। वधीक इंक्वायरी करे रहिया आहियूं। जेकॾहिं ॿियो को गिफ़लत में शामिल हूंदो त उन खे पुण नौकरी तां फ़ारिग़ कयो वेंदो। DM थरपारकर सूबेदार चहाणी। गौसपुर शहर भरिसां इंडस हाईवे ते उनड़ वाह वारे इलाइक़े में हथियार बंदनि जी फायरिंग में नौजवान एहसान अहमद ओगाई क़तल। जवाबदार फरार। सिंध एग्रो कोल कंपनी थर में नई तारीख़ रक़म करे छॾी। बायोसलाइन ज़राअत खां पोइ गोड़ाड़ो तलाह में मच्छी जी कामयाब पैदावार सां असां साबित करे छॾियो आहे त गोड़ाड़े तलाह में ज़ख़ीरो थींदड़ पाणी खाराइतो आहे। शमसुद्दीन शेख। वधीक डेली न्यूज़ अपडेट वठण जे लाइ असांजो YouTube चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो।